नासिन बेबासी वांखे अपडेट कंदा हलूं त सिंधु दरिया में चाड़ ऐं बरसात खां पोइ गंबट जे कचे वारे इलाइक़नि में पाणी दाख़िल थियण सबबि ॻोठनि जो गंबट शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। कचे में पोखियल फसल लुड़ी वियो आहे। इंतज़ामिया कचे जे इलाइक़नि में फाथल माण्हुनि जी रेस्क्यू लाइ के बि इंतज़ाम नाहिनि कया। अवांखे नासिन अपडेट कंदा हलूं। सिंधु दरिया में चाड़ ऐं बरसात खां पोइ गंबट जे कचे वारे इलाइक़नि में पाणी दाख़िल थियण सबबि ॻोठनि जो गंबट शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। कचे में पोखियल फसल लुड़ी वियो आहे। इंतज़ामिया कचे जे इलाइक़नि में फाथल माण्हुनि जी रेस्क्यू लाइ के बि इंतज़ाम न कया। नासिर अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया में चाड़ ऐं बरसात खां पोइ गंबट जे कचे वारे इलाइक़नि में पाणी दाख़िल थियण सबबि ॻोठनि जो गंबट शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। कचे में पोखियल फसल लुड़ी वियो आहे। इंतज़ामिया कचे जे इलाइक़नि में फाथल माण्हुनि जी रेस्क्यू लाइ के बि इंतज़ाम न कया। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे गंबट में SNTV न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम भट्टी सां। हाकिम, अपडेट कजो इन ख़बर जे बारे सां। ॿुधाईंदो हलां त सिंधु दरिया में मुसलसल बरसात सबबि चाड़ अचण करे गंबट तालुके जा कचे वारा इलाइक़नि में मुकमिल तौर ते पाणी जी लिपेट में अची विया आहिनि ऐं उतां जेके ॻोठ आहिनि इस्माइल जा पिण भोलाबख्श नारे जो ऐं केतिरा ई ॻोठ जेके पाणीअ जी लिपेट में आहिनि, जिते हिन वक़्तु ताईं इंतज़ामिया उन्हनि खे माण्हुनि खे खणण जो को बि इंतज़ाम न आहिनि कया। ऐं हिन वक़्तु तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे त जेके फसल पोखियल आहिनि जोर वहण ऐं कम दरिया उनखे कापारी धक लॻो आहे। मुकमिल तौर ते हज़ारे एकड़नि ते जेको फसल आहे उहो मुकमिल तौर ते तबाह थी रहे ऐं उतां जे जेके फाथल शहर ॻोठाणा आहिनि उन्हनि जी घुर कई आहे त असांखे जल्द खां जल्द जेको आहे हिन पाणीअ जी लिपेट मां कढियो वञे। चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध हुकूमत खां घुर कई आहे त रेस्क्यू ज़रिए असांखे ॿाहिरि कढियो वञे, असांजी ज़िंदगी जी ख़तमु आहे।